नाज़रीन अव्हां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त खानपुर महर पुलिस हथां बदतरीन तशद्दुद जो शिकार थियल हिंदू मेघवाड़ नौजवान विजय कुमार खे घोटकी जी अदालत में पेश कयो वियो। अदालत पुलिस एहलकारनि तोड़े तशद्दुद कराइण जे इल्ज़ाम हेठि आयल हिंदू सेठियुनि खे अॼु ई तलब करे वरितो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नवीद शेख मूजिबि तशद्दुद जो शिकार थियल नौजवान विजय कुमार पारां पाण सां थियल ज़ुल्म ख़िलाफ़ घोटकी जी अदालत में पिटीशन दाख़िल कई वई हुई। पिटीशन जी ॿुधणी दौरान वारसन विजय कुमार खे लाचार हालत में कराची अस्पताल मां घोटकी जी अदालत पहुचायो। विजय कुमार खे संदसि वारसन सहारो ॾेई अदालत पहुचायो, जिते मेघवाड़ बिरादरी जा केतिरा ई माण्हू पहुतल आहिनि। घोटकी जी अदालत खानपुर महर पुलिस तोड़े तशद्दुद कराइण जे इल्ज़ाम हेठि आयल हिंदू सेठियुनि खे अॼु ई तलब करे वरितो। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त तशद्दुद जो शिकार थियल नौजवान विजय कुमार पारां पाण सां थियल ज़ुल्म ख़िलाफ़ घोटकी जी अदालत में पिटीशन दाख़िल कई वई हुई। पिटीशन जी ॿुधणी दौरान वारसन विजय कुमार खे लाचार हालत में कराची अस्पताल मां घोटकी जी अदालत पहुचायो। विजय कुमार खे संदसि वारसन सहारो ॾेई अदालत पहुचायो, जिते मेघवाड़ बिरादरी जा केतिरा ई माण्हू पहुतल आहिनि।